ओ सिंधु मुहे जिया मां सूह तो हे जिया मथा छा लिखी छा लिखा छा लिखी छा लिखा छा लिखी छा लिखा छा लिखी छा लिखा एक कलम हिकड़ो मां किया पूरो पमा छा लिखी छा लिखा छा लिखी छा लिखा छा लिखी छा लिखा छा लिखी छा लिखा। ये हजारन सालन जी सिंध ये हजारें साल पुरानी सिंधु माथरी जी तहजीब हिकड़ो जणो मां ऐं ही मुझो हिकड़ो कलम चंद वरहन जी मुख्तसर जिंदगी छा लिखी सघंदुसि मां छा लिखी सघंदुसि। सिंध जी सूंह ते लिखां सिंध जी सोभियां ते लिखां सिंध जे सूरन ते लिखां सिंधुअ जे छोलिन ते लिखां किंजर जे किनारन ते लिखां या मंछुर जे मस्तीअ ते लिखां मूमल जे माड़ीअ ते लिखां मारूअ जे मलीर ते लिखां या नूरीअ जी निवरत ते लिखां सोरठ जे सूरन ते लिखां या सोणीअ जी सघ ते लिखां शाह सचल सामीअ कलाम ते लिखां या उन्हनि जे पैगाम ते लिखां न मुंहिंजे कलम में एतिरी सघ आहे न मूं में छा लिखी सघंदुसि मां छा लिखी सघंदुसि। मां मून जे दड़े जी हजारे साल पुरानी तारीख़ जेका लखें वर्कन ते मुहित आ उन ते लिखा या
संबारा नाचणीअ जे पेरनि में हज़ारे वरहनि खां सुॾकंदड़ सूरनि खे लिखा। हा, मूंखे संबारा ते लिखणु घुर्जे, जंहिंजे पेरनि में छेरुनि जी सूरत में ग़ुलामीअ जूं ज़ंजीरूं पाराए वक़्त जे हर हाकिम उनखे पंहिंजे दरबारनि में इशारनि ते नचायो आहे। हा, मूंखे संबारा ते ऐं उन जे पेरनि में पयल मजबूरी जे छेरनि ते लिखणु घुर्जे। हा, मूंखे संबारा ते लिखणु घुर्जे। हा, तोखे संबारा ते ज़रूर लिखणु घुर्जे। शायद पाशान जे दरबारनि में दबियल हुन जे छेरनि जे सुॾकनि ते कंहिं बि नाहे लिखियो, कंहिं बि न। वक़्त जे दरबार में वेठल कंहिं बि मुंसिफ़ या मुफ़्तीअ हुन जे छेरनि में लिकल फ़रियाद ते न का फ़तवा ॾिनी आहे, न ई हुन सां इंसाफ़ कयो आहे। उन्हनि दरबारी मुंसिफ़नि चंद सिकनि जे एवज़ पंहिंजा ज़मीर गिरवी रखी हमेशा औरत सां ॾाढ ऐं नाइंसाफ़ी कई आहे। दरबारी मुफ्तिन जेका फतवा ॾिनी बि आहे त हमेशा औरत जे ख़िलाफ़ ई ॾिनी आहे। मुफ्तिन ऐं मुंसिफ़नि जा कलम हमेशा बादशाहनि जे बेलगाम ख़्वाहिशुनि जे इशारनि ते हलिया आहिनि। पर औरत सां इन हज़ारे सालनि जे ॾाढ जबुर ऐं ज़ुल्म ते भला मुंहिंजो ही कलम छा लिखी सघंदो? औरत सां जॾहिं को ज़ुल्म थींदो आहे न, त हुन जे अखियुनि सां गॾु उनजो अंदर बि रोईंदो आहे। औरत जे अखियुनि मां वहंदड़ हिकु ॻोढ़े ते मुंहिंजो ही कलम लिखण खां कासिर आहे मुंहिंजो कलम। मुंहिंजे कलम में एतिरी सघई न आहे जो मां औरत जी बेवसीअ खे लफ़्ज़नि जो रूप ॾेई सघां। न लिखंदुसि मां। हूअं बि मूंखे लिखण मां मिलणो बि छा आहे, मूंखे सिलो छा मिलणो आहे। ऐं ॼाण थो त मुंहिंजो लिखण मां न पेट भरजणो आहे, न मुंहिंजे घर जी चुल्ह ॿरणी आहे। न लिखंदुसि मां। हिते त एज़ाज़ ऐं तमगा बि उन्हनि खे था ॾिना वञनि जिन जो कलम हक़ ते न, पर वक़्त जे हुक्मराननि जे इशारनि ते जुंबिश में ईंदा आहिनि। न लिखंदुसि मां, बिल्कुलु न लिखंदुसि। जे मां लिखां बि त हिन समाज लाइ, हिन अंधे ॿोड़े गूंगे समाज लाइ लिखां। छा नाहे लिखियो मूं, छा नाहे लिखियो? नंढी चोरीअ खां वॾी करप्शन ताईं,
मनशियात खां वठी तालीम ऐं सिहत ताईं, असमत फरोशीअ खां वठी ह्यूमन ट्रैफिकिंग ताईं, मज़हब जी आज़ादीअ खां वठी प्यार मोहब्बत ऐं अमुन जे फ़लसफ़े ताईं छा नाहे लिखियो मूं। ऐं मोट में हिन समाज मूंखे छा ॾिनो आहे, छा ॾिनो आहे हिन समाज मूंखे। मुंहिंजे लिखणनि खे पढ़ी हीअं सां हंडाइण बजाए मुंहिंजे लिखणनि खे रद्दीअ जे टोकरी हवाले कयो आहे न लिखंदुसि मां। घटि में घटि हिन समाज लाइ त कोन लिखंदुसि, बिल्कुलु न। पर न लिखण बि त ॾोह आहे, आवाज़ न उथारण बि ज़ुल्म में शरीक थियण जे बराबरि आहे। ॾाढ जबर ऐं नाइंसाफ़ी ते ख़ामोश रहण बि जाबिर ऐं ज़ालिम जा हौसला वधाइण जे बराबरि आहे। तोखे कुझु न कुझु ज़रूर लिखणु घुरिजे, ज़रूर लिखणु घुरिजे। जीअं सॼी दुनिया जी ऊंदाईअ खे रोशनीअ जी हिकु लकीर ललकारे सघे थी, तीअं सदियुनि जे ॾाढ ऐं जबर जे ख़िलाफ़ हिकु घड़ी, हिकु पल, हिकु जुमिले जी हिकु तहरीर घणो कुझु करे सघे थी। रिण में हिकु वाक़ो त साबित थी सघे थी। इन करे तोखे औरत ते सदियुनि खां थींदड़ ज़ुल्म, जबर ऐं ॾाढ जे ख़िलाफ़ बग़ैर कंहिं लोभ ऐं लालच जे लिखणु घुरिजे। औरत जेका हमेशा हीणी, कमज़ोर ऐं मज़लूम रही आहे ऐं मर्दाने समाज हमेशा हुन जे हक़नि जो इस्तेहसाल कयो आहे। कॾहिं हुनखे जीअरे दफ़नायो वियो आहे, कॾहिं हुनखे कारी करे मारियो वियो आहे, कॾहिं हुनखे भॻवान खे राज़ी करण लाइ मंदरनि में नचायो वियो आहे, त कॾहिं हुनखे क़ुरान सां परणायो वियो आहे। इहो केॾो न ज़ुल्म आहे त अल्लाह ताला औरत जे कदमनि में जन्नत रखी ऐं इंसान हिन दुनिया खे औरत लाइ जहन्नुम बणाए छॾियो। हुन जे जीअण जूं सभु वाटूं बंदि करे छॾियूं, ज़िंदगीअ खे मौत खां बदतर बणाए छॾियो। मर्दाने समाज जी वहशत, हवस ऐं ज़ुल्म जा पाछा मौत बणिजी क़ब्र ताईं हिकु कमज़ोर औरत जो पीछो कनि था। सॼे जो सॼो समाज हुन जे ख़िलाफ़ थी बीठो आहे। जे तूं बि लिखणु छॾे ॾिनो त पोइ तूं बि सम्झ त हुनखे अकेलो छॾे ॾींदे, हुनखे हिन समाज जे कूड़नि रीतियुनि रस्मुनि जो खाज बणजणु ॾींदे। तोखे लिखणु घुरिजे, तोखे ज़रूर लिखणु घुरिजे, तोखे पंहिंजे कलम जो भरम ज़रूर रखणु घुरिजे, तोखे लिखणु घुरिजे। ॿियो कंहिं न त सिंधूअ ते ई लिख, उन जी कहाणी छो अध में छॾे ॾिनी? हाँ